सिंधवासियों एने 193 शिकारपुर एने 194 या वोटरू शिकारपुर ऐं लाड़काणे जा शहरियो अस्सलाम वालेकुम। जी सिंध जी साईं GM सैयद अॼु तव्हांजे आॾो ही अर्ज़ खणी हाज़िर थियो आहियां त एने 93 शिकारपुर ते राशिद महमूद सुमरो साहब इलेक्शन में बीठो आहे उन्हनि कुवतुनि खे ललकारण लाइ जेके कुवतूं मुसलसल 15 साल जिन सिंध लुटी आहे। उन्हनि जो इक़्तिदार जा 16 वरह सिंध जे माण्हुनि लाइ अज़ाब रहियो आहे। बिलावल ज़रदारी जी सूरत में जेका लीडरशिप पीपल्स पार्टी जी मौजूद आहे, आसिफ ज़रदारी, मुराद शाह, उहे सिंध जे तबाही जो नालो आहिनि। अवां जी ॻोठनि शहरनि जा स्कूल वीरान आहिनि। सिंध में तालीम जो मयार किरी पियो आहे। तव्हांजे ॻोठनि शहरनि जूं अस्पतालूं कोस घर आहिनि। तव्हांजा रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। उन्हनि जो खरबे रुपया हिननि खणी लुटे खाधा आहिनि। हिननि अयाशूं कयूं। तव्हांजे ॻोठ में फाका कशी आहे। लाड़काणे 194 जा वोटरो तव्हां ॾिसो पिया त लाड़काणो जंहिंमें म्युनिसिपल कारपोरेशन आहे, लाड़काणे जंहिं 100 खरब रुपया तरक्की जे नाले में लाड़काणे खे बर्बाद कयो अथनि। सॼी सिंध बर्बाद आहे। लाड़काणो रतो देरो एड्स जो मर्कज़ है। तव्हां ॾिसो पिया त सिंध जा नौजवान, न्याणियूं, मर्द, ॿार एड्स ज़रिए मरनि था। उहे मरनि पिया बुख जे ज़रिए, उहे मरनि पिया कारे कामण में, उहे मरनि पिया त उनजे घरनि में कुझु खाइण लाइ कोन्हे। ऐं ज़रदारी जो औलाद ऐं उनजी माफ़िया उहे जहाज़नि में घुमनि पिया, ऐश अशरत कनि पिया। तव्हां असांजूं न्याणियूं, बच्चा, मावरूं, भेनरूं बुख मरनि पियूं, तरक़ी खां महरूम आहिनि। राशिद महमूद सुमरो सिंध जो सालियो पुटु आहे जेको मुसलसल सिंध जे माण्हुनि लाइ रोडनि रस्तनि ते अवां जे तहफ़ुज़ ख़ुशहाली लाइ विढ़ियो आहे। तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त अहिड़े माण्हू खे वोट ॾियो जेको तव्हांजी इज़त नफ़्स बहाल करे। हुननि त तव्हांखे पिनायो आहे, मोहताज कयो आहे। सिंध पुलिस गर्दी, दहशत गर्दी जो मर्कज़ बणिजी वई आहे। समय गाॾियूं वीगो V8 लश्कर हथियारनि जा वठी तव्हां ते कब्ज़ो कनि था, तव्हांखे ड्रेजारनि था। इन घड़ी ज़रूरी थी पियो आहे त इन्हनि सिंध जे दुश्मननि, सिंधियुनि जे वेरनि खे शिकस्त ॾियो ऐं मोहतरम राशिद महमूद सुमरे खे वोट ॾेई कामयाब कयो। 193 एने ते, 194 लाड़काणो ऐं शिकारपुर में। उहो ॾींहुं राशिद महमूद जो अवां जे फतेह जो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं तव्हां सिंध जे दुश्मन इन गद्दार जमायत पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾींदव। तव्हांजूं महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम।